ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदासीं। मीरपुर बुरड़े जे ॻोठ दीन मोहम्मद टांवी जा रवासी 3 खुताबी गुम थी विया आहिनि। वारसनि तरफ़ां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। गुम थियलनि में अब्दुल बासित 7 वरिएं जो साद ऐं 6 वरिएं जो मोहम्मद आमिर टांवी शामिल आहिनि। वारसनि जो चवणु आहे त सखर जे मदरसे में दीनी तालीम पढ़ंदा हुआ। घणी ॻोल्हा बावजूद ख़बर न पई आहे। वारसनि मुतालबो कयो त कंहिं सां बि दुश्मनी नाहे, नीगरनि जी ॻोल्हा में मदद कई वञे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ सां शेयर कयूं पिया। मीरपुर बुरड़े जे ॻोठ दीन मोहम्मद टांवी जा रवासी 3 खुताबी गुम थी विया आहिनि। वारसनि तरफ़ां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। गुम थियलनि में अब्दुल बासित 7 वरिएं जो साद ऐं 6 वरिएं जो मोहम्मद आमिर टांवी शामिल आहिनि। वारसनि जो चवणु आहे त सखर जे मदरसे में दीनी तालीम पढ़ंदा हुआ। घणी ॻोल्हा बावजूद ख़बर न पई। वारसनि मुतालबो कंदे चयो आहे त कंहिं सां बि दुश्मनी नाहे, नीगरनि जी ॻोल्हा में मदद कई वञे। ख़बर आवाज़ सां शेयर कयूं पिया। मीरपुर बुरड़े जे ॻोठ दीन मोहम्मद टांवी जा रवासी 3 खुताबी गुम थी विया आहिनि। वारसनि तरफ़ां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। वारसनि मुतालबो कयो त कंहिं सां बि दुश्मनी नाहे, नीगरनि जी ॻोल्हा में मदद कई वञे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ सां शेयर कयूं पिया। मीरपुर बुरड़े जे ॻोठ दीन मोहम्मद टांवी जा रवासी 3 खुताबी गुम थी विया आहिनि। वारसनि तरफ़ां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त सखर जे मदरसे में दीनी तालीम पढ़ंदा हुआ। घणी ॻोल्हा बावजूद ख़बर न पई। वारसनि मुतालबो कयो त कंहिं सां बि दुश्मनी नाहे, नीगरनि जी ॻोल्हा में मदद कई वञे।